मुहम्मद व आले मुहम्मद या अल्लाह या रहमान या रहीम या जवाद या करीम या मुक़ल्लिबल क़ुलूब वल अबसार व या मुदब्बिरल लैल वन नहार या मुहव्विलल हौल वल अहवाल हव्विल हालना इला हसनिल हाल या रब्बल हुसैन अलैहिस्सलाम बिहक़्क़िल हुसैन इश्फ़े सदरल हुसैन बिज़ुहूरिल हुज्जतिल क़ाइम। रसूल अज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मुंहिंजी उम्मत जा शरीफ़ ऐं सफ़ी उम्मती उहे हूंदा आहिनि जेकी असांजी ज़ात ते बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुमिनीन वस्सलातु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अहले बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुम रिज्स व तहहरहुम तत्हीरा। लानतु दाइमतु अला अदाहिम अजमईन मिन यौम अदावतिहिम इला क़ियाम यौमिद्दीन अम्मा बअदु। क़ाल अल हकीम फ़ी मुहकम किताबिहिल करीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा वलियुकुम अल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस सलाता व यु'तूनज़ ज़काता व हुम राकिऊन। सलवात सब हमद सनाओ ऐं तारीफ़ूं न क़ादिर मुतलक़ करीम रब जे लाइ जेको बेनियाज़ बादशाह ख़ालिक़ मख़लूक़ वारिस कुल्ल शइ जंहिं करीम जे क़ब्ज़े कुदरत में काइनात जी जान आहे। दरूद सलाम आहिनि उन्हनि सरदारनि ते जिन जी मोहब्बत में मालिक काइनात जे ज़र्रे दर्रे खे अदम खां वजूद बख़्शियो आहे ऐं उन्हनि जी ज़ात दरूदनि ऐं सलामनि जे लाइक़। अमा बाद ही ॻोठ हीअ ज़मीन ख़ुशकिस्मत आहे जो हिन धरती ते उन्हनि पाकनि जो ज़िक्र थी रहियो आहे जिन जी ज़ात ते बेनियाज़ रब पाण सलवात पढ़ंदो आहे। अमा जेतिरा बि बलोच ऐं ॼामोट जंहिं बि क़बीले जा हिन पाक ज़िक्र में वेठा आहियो ही तव्हांजो नसीब आहे, ख़ुशकिस्मती आहे। अल्लाह ताला जंहिं बंदे खे पसंदि कंदो आहे उन्हनि जे दिलनि में मोहम्मद वाले मोहम्मद जी मोहब्बत ऐं विलायत अता कंदो आहे। हीअ मजलिस कंहिं हिकिड़े फ़िरके जी न आहे। बाबा हेॾा ॾिसो कंहिं हिकु इस्लामी गिरोह जी मजलिस न आहे। हीअ मजलिस मुहम्मदी आहे, मजलिस क़ुरान आहे, मजलिस तौहीद आहे। हीअ तौहीद जी मजलिस आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले सां मनसूब हीअ मजलिस इन जे करे आहे जो वाक़ई करबला खां बाद अल्लाह जे दीन जा जेके बि प्रोग्राम थींदा आहिनि उन्हनि जो नालो मजलिस हुसैन रखियो वेंदो आहे। तो सन 61 हिजरी में मुसलमाननि जा ॿ गिरोह साम्हूं आया। हिकु गिरोह जो रहबर इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं ॿिए मुसलमाननि जे गिरोह जो सरबराह यज़ीद इब्न मुआविया।
इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मथे ते नाने रसूल जी पग हुई। अबू सुफियान जे पोटे जे मथे ते अबू सुफियान जी पग हुई। फिरौनो, हामानो, शद्दादो, निमरूदो, अबू जहलो, अबू लहब जी एक हिजरी में बातिल तस्वीर जो नालो यजीदा ऐं अंबिया औलिया रहमतन लिल आलमीन जे पाक उन्हें मुक़द्दस मिशन ऐं उन्हनि हस्तनि जे वारिस हस्ती जो नालो हुसैन आहे। कीअं ख़बर पवे त ही मुसलमान मुहम्मदिया हुसैनिया या यजीदिया। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम हक़ ऐं बातिल जे दरमियान में उहो इलाही ऐं नूरानी मीनार आहे जंहिंसां कूड़ ऐं सच जी सुञाणप थींदी आहे। तव्हां बलोच कदीमी खानदान अहल बैत सां मवदत रखण वारी कौम आयो। जागीरदारी तब्दील थी वेंदी आहे, ज़मीनूं ज़मींदारनि खां ॿियनि जे हथ अची वेंदियूं आहिनि। असली ज़मींदार ग़रीब थी वेंदा आहिनि ऐं ॿिया ज़मींदार थी वेंदा आहिनि। हारनि वटि ज़मीन अची वेंदी आहे, असली ज़मींदार उहे ज़मीन खां महरूम थी वेंदा आहिनि। ॻाल्हि सम्झो था? चइजे त हिते कंहिं दौर में सैयद ज़मींदार हुया, हींअर तव्हां जागीरानी ज़मींदार हो। छो? हालात जे बदिलबा आहिनि, ईअं जायदाद बदिलबी आहे ऐं जे हालात बदिलबा आहिनि ईअं अक़ीदा बि माण्हुनि जा बदिलजी वेंदा आहिनि। तव्हांजो ख़ानदान मोहम्मद आल मोहम्मद अलैहिस्सलाम जी अक़ीदत ऐं विलायत वारो ख़ानदान आहे, पर हालात बदिलजी वेंदा आहिनि। माण्हू कंहिंजी सूबत में अची वियो, होॾे हली वियो, दवाउनि ते कंट्रोल करे कोड़े कोड़े में थे कोड़े खां खबे सजे बिले दे दे। नारे हैदरी। ये हालात बदल रहंदा आहिनि। माण्हू पंहिंजे कमज़ोर अक़ीदे जे करे दोस्तियूं मोहब्बतूं अक़ीदतूं बदिलाए वेंदा आहिनि। पीर साईं पागारे जा मुरीद हुया, वरी कंहिं ॿिए जो कुर्ब मिलियो त उनजे पासे हलिया। तवजो फरमायो। हिते साईं वॾे जे बिरादरी में ॿ ग्रुप थिया, हिक खे पग मिली, हिक खे अलम मिलियो। झंडे वारा पीर होॾे वञी वेठा, हिते पग वारा साईं। झंडे वारनि पीरनि मुंहिंजी दावत कई यूसुफ साईं जे ॻोठ में, त सैयद उहे बि असां बि, उहे बि 7 इमाम जी औलाद असां बि। मूं चयोमान सैयदो तव्हां त झंडे वारा पीर सॾु आयो, हिते त तव्हांजे सॼे शहर में हिकु बि मौला जो अलम झंडो नज़र कोन थो अचे। चए पियो साईं असां सऊदी वारनि जे कढ लॻी विया आहियूं। तवजो कयो न। वाकई हिन में कोई शक न आहे, इन ते मूंखे गुफ़्तगू न आहे करणी, तव्हां बहितर ॼाणो था। माण्हू दुनिया जे हालात में दुनिया खे तरजीह ॾींदो आहे, पर जंहिंजो अक़ीदो ईमान मज़बूत हूंदो आहे। अली अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था
मुझो पक्को मुरीद पहाड़ का वधिक अकीदे में मजबूत होंदो आ। पहाड़ पंहिंजी जा छड़े सके तो, लेकिन अली वली जो मुरीद सिर कटाए सके तो मोहम्मद आले मोहम्मद जी विलायत नथो छड़े सके। इन दुनिया में अल्लाह ताला तहां के जमींदार बनाने लाए ना मोकलियो। इन दुनिया में मालिक तहां के बंगलन ठाहिण लाइ पैदा ना कयो। इन दुनिया में तवज्जो, इन दुनिया में तहां के जागीरदार बनाने जे लाइ खुदा ना पैदा कयो। इन दुनिया में बैंक बैलेंस ऐं वॾिन गाॾियुनि ते सवारी करण लाइ पैदा न थिया आहियो। इन दुनिया में खुदा इन लाइ पैदा कयो अथव त हक़ ऐं सच जा सच्चा इमाम ॻोल्हियो, ओ सचन ते सलवात पढ़ो ऐं कूड़न ते लानत करे अचो त इज्जत मिलेव। वादी मेहरान जे वसंदड़नि सिंध जे सोढड़नि के सैयद लतीफ मुखातब थी फरमायो, होगा अञा न सुञाणी संदा दुश्मन दीन। होगा माना मोगा भत जा दुश्मन पाटोड़ा चट कई वने सजी जिंदगी यो सोचे नथो त अल्लाह यो रिज़्क दिनो कहजे सदके आ। लतीफ चे तो होगा अञा न सुञाणी संदा दुश्मन दीन। अच्छा मां तोखे दसिया, होगा तवज्जो, होगा अञा न सुञाणी संदा दुश्मन दीन। रहलत बाद रसूल जे कांधी थिया कीन, मुरसल मीर अमीन लोधे कढिया लतीफ चे। आयत बुलंद करे नारे हैदरी। मोहम्मद वाले मोहम्मद जी विलायत मञण जे लाइ अली अलैहिस्सलाम के मन कुंत मौला फहादा अली मौला जे ऐलान तहत मौला मञण जे लाइ शिया हुअण ज़रूरी न आहे। तवज्जो, अली अलैहिस्सलाम के इमाम मञण जे लाइ बरेलवी हुअण ज़रूरी न आहे। अली अलैहिस्सलाम के मौला मञण जे लाइ देवबंदी हुअण ज़रूरी न आहे। अली अलैहिस्सलाम के पंहिंजे आका ऐं पेशवा मञण जे लाइ सूफी हुअण ज़रूरी न आहे। अली के मौला मञण जे लाइ हलाली हुअण ज़रूरी आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम के पंहिंजो हादी रहबर इमाम मञण जे लाइ, इमाम हुसैन जी अज़ादारी करण जे लाइ शिया हुअण ज़रूरी न आहे, सूफी हुअण ज़रूरी न आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम के खिराज अक़ीदत पेश करण जे लाइ गैरतमंद इंसान हुअण ज़रूरी आहे। जंहिं वटि गैरत आहे, जंहिं वटि हया आहे, शर्म हया वारो इंसान हुसैन पाक के खिराज अक़ीदत पेश कंदो आहे। बेहया जो हुसैन सां वास्तो ई न आहे। असां बि इमाम हुसैन जा आशिक़ आहियूं। यानी जुल्म तासुब जी इंतहा। शुहदाए करबला कॉन्फ्रेंस इश्तिहार में लिखण में तकलीफ थी थे। छादा लिखण शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस किसी तरह मुझे ये कोई इश्तिहार लिखंदा आयो ना ही वाक़ई करबला का बाद ये प्रोग्राम थींदा ना सक्कर में, ओ घोटकी में, हैदराबाद शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस। ओ बाबा शुहदाए करबला लिखंदे शर्म तो अचे। हजरत अल्लामा इकबाल दाढ़ी कुड़ींदो हो पर तव्हां खां ईमान में बुलंद हुयो।
वरे इरफान जो मालिक हुयो पंहिंजे अकीदे जो इजहार करे शेर बयान कहे तो कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है। कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है। इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। इस्लाम जिंदा होता है। जुबान बनता जा। इस्लाम जिंदा होता है। इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। जॾहिं इस्लाम करबला सां जुड़ियल आहे त जिंदाबाद आहे। मुसलमान भी करबला सां जुड़ियल आहे त जिंदाबाद आहे। करबला खां मुसलमान धार है त मुर्दाबाद। जीअं यज़ीद ते लानत आहे ईअं करबला खां नफ़रत करण वारे ते बि लानत। शाह लतीफ़ रहमतुल्लाह फरमाइनि था रुगो बागन सां बकरियुनि सां रिढनि सां खाइण पीअण सां प्यार थी बंदे खुदा को अकुल सिख। लव तनी सां लाए जिन जी लव लगे लाल थी। दुनिया में अहिड़ो मुर्शिद अहिड़ो इमाम वठ जंहिंजे दामन में हथ जो विझे माशर में अचे त लाल थी लहे बुछड़ो थी न अचिजां। लव तनी सां लाए जिन जे लव लगे लाल थी। ॿिए सां लव मलाए मतां कसी कारो थी। जेको पाण जन्नत जी टिकट वठण जो मोहताज आहे उहो तोखे कहिड़ी जन्नत विढ़ाए ॾींदो। इन ॻोठ जा जेतिरा भी गैरतमंद हिन मजलिस में आया हो तव्हांजो नसीब आहे। सुबह खां वठी देर ताईं लंगर जारी आहे। हिकिड़ा बिरादरी सॾु भरण आया लंगर खाई अॻ में हलिया विया। उन्हनि खे जिस्म जे सिहत जी ज़रूरत हुई। उन्हनि खे रूह जे दवा जी ज़रूरत कान्हे। बाबा जिस्म जी ज़रूरत के पूरे करण जे लाइ मानी ऐं खाधे जी ज़रूरत आहे। रूह खे अबदी ज़िंदगी ॾियण जे लाइ मोहम्मद आले मोहम्मद जे ज़िक्र जी ज़रूरत आहे। हिनजे सीरत जी ज़रूरत आहे। हिनजे विलायत जी ज़रूरत आहे। हिनजे मोहब्बत जी ज़रूरत आहे। जेतिरा भी जवान बुजुर्ग तशरीफ़ फरमायो ख़ासि करे अछी ॾाढ़ी वारो तव्हां असांजी अछी ॾाढ़ी थी वई आहे। रोज़ाना इज़राइल अलैहिस्सलाम दक़ल बाब थो करे। तयारी कयो सामान गॾु कयो अनक़रीब अचण वारो आहियां। इन पैगाम मौत जे पैगाम अचण खां पहिरियां महिरबानी कयो मुर्शिद अहिड़ो वठो जंहिं मुर्शिद जी क़ब्र में मदद मिले महशर में मदद मिले पुल सिरात ते मदद मिले। अल्लाह ताला फरमाए तो कुल हल यस्तवी अल्लदीन यालमून वल्लदीन ला यालमून। मुझे ॾिसो मुझे महबूब कलमे पढ़ण वारनि खे चओ छा आलिम ऐं जाहिल ॿई हिक जहिड़ा आहिनि? कुल हल यस्तवी अल्लदीन यालमून वल्लदीन ला यालमून। आलिम ऐं जाहिल ॿई बराबर न आहिनि। ला यस्तवी आमा वल बसीर। अंधो बाबा वॾा चवनि था ॾिसो अच्छा हल यस्तवी अल्लदीन यालमून वल्लदीन ला यालमून। आलिम और जाहिल बराबर नहीं।
कितने ला यसुल आमा वल बसीर अंधो यकीन वारा भाई बराबर ना है। ला यसुल नूर व जुल्मात दी है रात भाई बराबर ना है। अल्लाह ताला दावत फिक्र दिए तो कुरान पढ़ण वारन के ऐ कुरान मञण वारन के त आलिम ऐं जाहिल बराबर ना है न, अंधो ऐं अखिन वारो भाई बराबर ना है न, नूर ऐं ज़ुल्मत बराबर ना है न, हिदायत ऐं ज़लालत बराबर ये बराबर ना है न। ओ जन्नत जन्नत पिनण वारो ऐं जन्नत ॾियण वारो भाई बराबर ना है न। कोसर ऐं सलसबील जी सबील विरहाइण वारो ऐं सबील पिनण वारो भाई बराबर ना आहिनि। ओ मसले में परेशान थी करे ओ हलाकत जी मौत मरण वारो ऐं हलाकत खां बचाइण वारो भाई बराबर ना आहिनि। कीअं थो चए त हम मर्तबा हैं यारान नबी, कोई फर्क नहीं इन चारों में। अल्लाह चाहे तो सभिनी के बराबर न चए। तमाम अहबान अहल बैत जो अकीदो ऐं ॿियनि फ़िरक़नि जो अकीदो मुख़्तलिफ़ आहे। अक्सर मुसलमान जंहिंखे चाहिनि वली बनाए छॾनि, जंहिंखे चाहिनि इमाम बनाए छॾनि, लेकिन असां उनखे इमाम मञीदा आहियूं जंहिंजे इमामत जो अमर अल्लाह ॾे, ऐलान अल्लाह जो महबूब करे। वसी उन्वान आहे। सूरत अल बकरा में हजरत आदम अलैहिस्सलाम की खिलाफत जो बाकायदा जिक्र आहे। जॾहिं अल्लाह साईं ऐलान कयो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा, आउं ज़मीन ते खलीफ़ो थो ठाहियां, तो मलाइक किरोड़नि जी तादाद में अल्लाह जी बारगाह में दरख़्वास्त था कनि। मलाइक मासूम आहिनि, तवज्जो कयो बाबा, मासूम मलाइक अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कनि था अल्लाह साईं असांखे इख्तियार दे, असां वञा कंहिंखे खलीफ़ो बना। अंबियूनी भी अस्माए हावलाए खुदा दे आलम ते परचो ॾिननि त ही नाला अथव, ही पढ़ी ॿुधाए। क़ालू ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना। जिब्रील अलैहिस्सलाम ऐं ॿिया सभु कुदसी मलाइक जवाब हिकु था ॾियनि, ला इल्म लना। इन्हनि अस्मा जे बारे में असांखे इल्म कोन्हे। अल्लाह साईं आदम अलैहिस्सलाम के फरमायो या आदम अंबिहुम बिअस्माइहिम, आदम इनके ये नाला पढ़ी हुआ जवाब से फलमा अंबाहुम बिअस्माइहिम। जॾहिं आदम अलैहिस्सलाम उहे नाला पढ़ी ॿुधाया, आदम अलैहिस्सलाम जो इल्मी मर्तबो मलाइकनि खां मथां थी। जिब्रील, मीकाईल, इसराफील, इज़राईल अलैहिस्सलाम जा कंध हेठि थी विया। आदम अलैहिस्सलाम जो तुरो आख़िर जा मथे इल्मु घणो आहे, उनजो तुरो मथे हुजे न। तवज्जो कयो था हलाइनि। आदम अलैहिस्सलाम इल्म में सभिनी मलाइकनि खां मथे, जिब्रील बि हेठि। हा जी, तवज्जो तलब इहो मसलो आहे त जॾहिं जिब्रील अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम जो इल्मी मुक़ाबिलो नथो करे सघे त 1.25 लख नबियुनि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा के जिब्रील पढ़ाई कंदो। पुछो ना दे वारनि खां, हे ॾाढ़ियूं रखियो, तस्बीहो है, हज है, ज़कात है, सभु पंहिंजी जाइ ते, पर ही मसालो त ॿुधायो जिब्रील अलैहिस्सलाम असांजे नबी जो उस्ताद आहे छा? चवंदा हा हा,
सही बुखारी जो लिखियो आहे नबी पाक जो सीनो चार आबे ज़मज़म सां सोने मोहम्मद जी दिल जो बाकायदा ऑपरेशन ऐं सफ़ाई ऐं उन खां बाद जिब्रील जे तो इक़रा मोहम्मद पढ़ मां पढ़ाइण आयो आहियां ऐं नबी पाक फरमाइनि था जेके शागिर्द आहियो तव्हांखे स्कूल में पढ़ायो वेंदो आहे न तो जिब्रील के पैगंबर पाक फरमाइनि था मां अना बिक़ारिन मां त पढ़ियल ई न आहियां जिब्रील तूं मूंखे पढ़ाइण छो आयो आहे अल्लाह चए थो अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान अव्वल इंसान जी ज़ात खे मां इल्म ॾेई छॾियो आहे अल्लाह जंहिंखे इल्म जे जिब्रील खे कहिड़ी ताक़त आहे जो ओ सोने मोहम्मद खे पढ़ाए सघे ई अकाइद जूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे यादि करणु खपनि मसलो नमाज़ हथ ॿधी पढ़णु या हथ खोले पढ़णु एॾो मुश्किल न आहे अलाए छो तव्हां कनात वारा हेठि मौक़े वेठो आहे अबा अॼु ताईं सम्झो अथई त मोहम्मदी नमाज़ कहिड़ी आहे अल्हम्दुलिल्लाह 97 खां 2013 ताईं मां हाजिन जो उस्ताद थी वेंदो रहियो आहियां तव्हां टीवी ते हज़ार डायरेक्ट ॾिसंदा न त मके मदीने वारा जेके बुज़ुर्ग इमाम काबा नमाज़ पढ़ाइनि था अल्लाह अकबर हथ हिते ॿधी थो बीहे पोइ तव्हां जलवाननि खे हिते ॻोह चक पातो आहे हे मदीने मके वारे हिते नमाज़ पढ़ाई आहे उते तव्हां बि हिते हथ ॿधो न तव्हां वरी चवंदा असांजा अब्बा न हिते हथ ॿधी वेंदा बाबा मके मदीने जे अलामा साहब मुफ्ती साहब इमाम काबा खे बुज़ुर्ग सम्झो त हुन जी पैरवी कयो न उते वरी असांजा अहले सुन्नत बिरादरान हाणे पेश नमाज़ हेठि हथ ॿधी बीठो आहे ही दुन जे मथां हिते पाकिस्तान ईंदा त दुन जे हेठां हथ ॿधी वेंदा आहिनि अहले सुन्नत बिरादरान हुते आधा तीतर आधा बटेर बाबा असां मोहम्मदी मुसलमान आहियूं असांखे मोहम्मदी नमाज़ खपे हीअ कहिड़ी नमाज़ आहे न हंबली इमाम अहमद बिन हंबल रज़ी अल्लाह ताला अन्हु हीअ इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह दुन खां मथे दुन खां हेठि इमाम अबू हनीफ़ो जंहिंजो असली नालो अथव हज़रत नुअमान इब्न साबित रज़ी अल्लाह अन्हु इहे दुन जे हेठां हथ ॿधी नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो अहले इस्लाम जा चारई मोतबर क़ाबिल तक़लीद इमाम आहिनि इन्हनि चइनी में हिकु बि अहल बैत कोन्हे चारई शेख असांजा इमाम 12 ऐं 12 जा 12 अहल बैत जिनजे लाइ पैगंबर करीम फरमायो आहे इन्नहुम मिन्नी व अना मिनहुम ही सब मोहम्मद मजा मां मोहम्मद हिनन मजा लहमुहुम लहमी व दमुहुम दमी हिनन जो खून मुंहिंजो खून हिन जो गोश्त मुंहिंजो गोश्त हिन जो दोस्त मुंहिंजो दोस्त हिनन जो दुश्मन मुंहिंजो दुश्मन चार इमाम आहिनि असांजे बिरादरान जा सीने ते हथ ॿधी पढ़ण वारो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह हिते इमाम शाफी रहमतुल्लाह दुन जे हेठां इमाम आज़म नालो घटि ॿुधाईंदा आहिनि इमाम आज़म असल नौमान इब्न साबित नालो आहे जीअं कायदे आज़म आहे इमाम आज़म वॾे में वॾो इमाम वॾो इमाम इमाम आज़म तवज्जो फरमायो था
ऐं चौथो इमाम आहे अहले सुन्नत जो इमाम मालिक रहमतुल्लाह। उहे हथ खोले नमाज़ पढ़दो आहे। उनखां टिनी फिक़हनि जे पैरोकारनि पुछो त असांजे बुज़ुर्गनि हथ ॿधी नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो आहे, तव्हां हथ खोले नमाज़ पढ़ण जी फतवा ॾिनी आहे। इहो फ़र्क़ु छो कयो अथव त इमाम मालिक फरमाइनि था, मां मदीने जे ॿुढड़नि कुरारनि खां वञी पुछियुमि त तव्हां पंहिंजे वॾनि खे कीअं नमाज़ पढ़ंदे ॾिठो, त असांखे उन्हनि खां इहा ख़बर मिली त असांजा वॾा नमाज़ हथ खोले पढ़ंदा। ख़वातीन मर्द गवाही ॾियनि पिया 100 साल वारा। छो त इमाम नौमान 80 साल पैगम्बर जी वफ़ात खां पोइ पैदा थियो आहे। को 90 साल, को 95 साल, को 100 साल, को 105 साल। ओ बाबा, ये ख़लीफ़नि जी बि ख़िलाफ़त जो टाइम पहिरियों गुज़री वियो, हे पोइ पैदा थिया। ॾिसो था विच ते घपलो थियो आहे न थियो आहे। फ़िक़े हज़रत अबू बकर न, फ़िक़े हज़रत उमर न, फ़िक़े हज़रत उस्मान न, फ़िक़े हनफी, फ़िक़े हम्बली, फ़िक़े मालिकी, फ़िक़े शाफ़ी। सलवात पर मोहम्मद। तवज्जो कयो, इनमें कोई अहल बैत न है। ऐं ये पैगम्बर पाक जी वफ़ात खां 80 साल खां 105 साल ताईं बाद में पैदा थिया, बाद में इनखे इल्मु मिलियो। पर ये सभई शागिर्द अथव असांजे 5 ऐं 6 इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम। जेको इमाम आज़म रहमतुल्लाह आहे न, इमाम अबू हनीफ़ो शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी सीरत नौमान क़िदा में लिखे थो, इमाम अबू हनीफ़े खां पुछियो वियो, तुंहिंजो लक़ब जो इमाम आज़म आहे त तूं त इमाम जाफ़र सादिक़ खां इल्म में वॾो हूंदे। त इमाम अबू हनीफ़ा फरमाइनि था, लौलसनतान लहलक नौमान, 2 साल जेकॾहिं मां जाफ़र सादिक़ जे मदरसे में गोॾा टेके इल्मु हासिल न कयां त मां हलाक थी वञा। वॾे बुज़ुर्ग चयो त मौला अली मूंखे मसइले में मदद न करे हा त मां हलाक थी वञा। फ़िक़ह जे इमाम बि चयो त जाफ़र सादिक़ मुंहिंजी मदद न करे हा त मां हलाक थी वञा। फ़र्क़ु सम्झी वञो त अदे वारनि जा इमाम हलाक थियण वारा आहिनि, असांजा इमाम हलाकत खां बचाइण वारा आहिनि। केॾा वेंदा, हलाक थियण वारनि ॾे वेंदव या हलाकत खां बचाइण वारनि ॾे? अबेदारे जो दीन कमु न ईंदो। दीन अल्लाह जो आहे, शरीयत मोहम्मद मुस्तफ़ा जी आहे। ही मजलिस मोहम्मदी आहे, मजलिस दीन आहे, मजलिस क़ुरान आहे। इमाम हुसैन जी मजलिस खे बिदअत चवण वारो शिमर इब्न ज़ियाद जो एजेंट आहे। हिन मजलिस खे कोई बंद नथो करे सघे। यज़ीद जहिड़े सफ़ाक ज़ालिम वक़्त जे निमरूद ऐं फ़िरौन जे साम्हूं करबला जी शेर दिल ख़ातून अली जी अली धी ज़ैनब कुबरा इन माहौल में भी जॾहिं हथ बदलस, जॾहिं यज़ीद हथ में छड़ी खणी करे इमाम हुसैन पाक जे लिबन ते गुस्ताखी करे पियो ऐं क़ुरान जी आयत पर पढ़े हुए, वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा, फ़ख्र सां शराब पी करे चए पियो, अल्लाह असांखे इज़्ज़त ॾिनी आहे। नौज़ बिल्लाह, मोहम्मद जे ख़ानदान खे मां लफ़्ज़ नथो चई सघां। जॾहिं इहे लफ़्ज़ पाक साइण बीवी ज़ैनब आलिया सलामुल्लाह अलैहा ॿुधा न, अमा फिज़ा के साम्हूं हटाई, अमा मुंहिंजे ख़ामोशी जो टाइम ख़त्म थी वियो। साइण मुंहिंजी ग़ुलामी क़बूल कयो, मां साम्हूं हुजां
ता मुझे पोएं ॻाल्हायो फरमाइनि थी न तुझी ग़ुलामी क़बूल थोरो पोइ थिए बीबी पाक निर्वार थी साम्हूं दरबार ऐं दरबारनि जे अॻियां अची वई अल्लाह जी हमदो सना कई नाने ते दरूद ऐं सलाम पढ़े उन खां बाद यजीद जहिड़े ज़ालिम खे मुखातब थी पाक बीवी फरमायो उस्कुत यबन तलक़ा ए असांजी आज़ाद कयल बानी जा पुट वल्लाहि ला तमहु ज़िक्रना खुदा जो कसम तूं असांजे ज़िक्र खे क़यामत ते मिटाए नथो सघे बीबी एडी वॾी दरबार में चैलेंज कयो आहे खुदा जो कसम तूं असांजे ज़िक्र खे मिटाए नथो सघे उन दौर खां वठी जवानो बुज़ुर्गो हुसैनियत ऐं ज़िक्र अहल बैत खे मिटाइण वारा मुख़्तलिफ़ साज़िशूं कंदा रहिया आहिनि करबला न वञो ज़वारी न कयो ज़ियारत जो कोई सवाब न आहे अली अलैहिस्सलाम जो रोज़ो ठहियल न आहे हज़रत अली अलैहिस्सलाम जे क़ब्र जो निशान कोन्हे इहे सभु ॻाल्हियूं इहे हवाई बेबुनियाद दुश्मनी वारियूं ॻाल्हियूं हाणे जॾहिं सद्दाम यज़ीद जे नाबूद थियण खां बाद अरबईन ते किरोड़े ज़वार वञनि था न दुनिया परेशान आहे त दुनिया में एतिरा हुसैन जा आशिक रहनि था सॼियूं बसियूं ज़वारनि जूं साड़ायूं हिकु वक़्त ते सभिनी ज़वारनि खे शहीद करायूं पाकिस्तान में ज़ुल्म थोरो थियो लेकिन उन जे बावजूद रोज़ाना कोयटा खां ख़बर पुछंदा आहियूं चवंदा साईं कोयटा में तिर उछलण जी जाइ न आहे हज़ारे गाॾियूं बीठियूं आहिनि ज़वार इंतज़ार था कनि त कॾहिं मौला हुसैन जे नगरी में पहुचंदा छो ऐं छाजे करे इन मजलिस में हर इंसान न ईंदो अथव तव्हांखे को घरां त वठी न आयो आहे न बानी त तव्हांखे इश्तिहार ज़रिए दावत ॾिनी आहे त अचो मां मौला हुसैन जो तॾो विछायां थो शुहदाए करबला जी बारगाह में पाक नबी जे बारगाह में बीबी ज़हरा जी बारगाह में नज़राने अक़ीदत पेश कयूं उन इमाम सजाद खे पहुचायूं जंहिंखे करबला में कोई परचाइण वारो न हुयो तव्हांखे घरां कोई वठी न ईंदो आहे तव्हां पाण ईंदा आहियो तव्हांजो पाण हिन तॾे ते अची वेहण इन ॻाल्हि जी दलील आहे त तव्हांजे दिलनि ते कंहिं हस्तीअ जी हुकूमत आहे जेकी तव्हांखे घरां हिते वठी था अचनि हीअ इमाम हुसैन जी ज़ात अथव जंहिंजी दिलनि ते हुकूमत आहे किरोड़नि जी तादाद में ज़वार इमाम हुसैन जी ज़वारी ते वञनि था उते तिल ज़ैनबिया ते बीही करे परे खां सलाम कंदा चेलम जे मौक़े ते इमाम हुसैन जी दरी में वञणु मुश्किल हूंदो आहे मुंहिंजे साम्हूं केतिरा करबला जा दवार वेठा आहिनि तिल ज़ैनबिया जे भरिसां बीही ॿई हथ मथे ते रखी पोइ जीअं साईं ज़ैनबिया आलिया भाउ खे कुसंदो ॾिसी मथे ते हथ रखी ज़ालिमो मुंहिंजे नाने जे कुलनि ते सवार थियण वारो हुसैन कुसजी रहियो आहे तव्हां ॾिसी रहियो उते ॿी मौला खे सलाम कंदा आहिनि ॿुधंदा इमाम हुसैन पाक खे गुस्ल न मिलियो कफ़न न मिलियो हितां जॾहिं ज़वार मोकिलाए वेंदा आहिनि त मोमिन चवंदा आहिनि अदा तू मुझे दोस्तां का करबला जी सौगात का सुखड़ी खपई मूंखे चओ मां वठी ईंदुमि त मोमिन चवंदो आहे हाजी जे वञे थो करबला मुंहिंजे लाइ ॿियो कुझु न वठी अचां थी सघे त हिकिड़ो कफ़न वठी अचां हर ज़वार करबला खां कफ़न घणी तादाद में कफ़न ख़रीद करे ईंदो आहे पंहिंजे लाइ पंहिंजी अम्मा जे लाइ पंहिंजे बाबे जे लाइ पाड़े वारनि जे लाइ दोस्तनि जे लाइ जेकॾहिं ॿ कफ़न में हिकिड़ो ज़वार वठे गुज़िरियल साल 6 करोड़ ज़वार विया त कम अज़ कम 12 करोड़ कफ़न करबला मां दुनिया जे मोमिननि ताईं पहुता न मुंहिंजा लख सलाम हुसैन पाक तुंहिंजी जागीर करबला मां
किरोड़े कफन दुनिया में तक़सीम थियन था अजीब किस्मत आ मौला तुंहिंजी उम्मत तो के हिक कफन भी न पर अजरकुम अल्लाह खुदा तव्हांखे रिज़्क़ ॾिए सुनी आयो या शिया कोशिश कंदा कयो त हज ज़ियारात उम्र करे अचूं ऐं करबला में वञी उन जाइ ते इमाम हुसैन के सलाम कयूं जिते 70 कदम जे फ़ासिले ते बीबी ज़ैनब साइण हुसैन के कुसंदो ॾिसी तड़पी रही चए पई ओ मुसलमानों जे कोस था त कम अज़ कम पाणी पीआरे मुंहिंजे भाउ 3 ॾींहंनि जो बुखियो ई प्यासो ॿुधंदा न त जॾहिं दुलजना गोली ज़मीन ते टेकी आहे न गोड़ा टेके इमाम हुसैन जे खून पाक सां पंहिंजो मुंहुं सुर्ख करे अर्ज़ कई मौला मदीने ताईं जेकॾहिं हली सघो था त पुठी ते वेहो तव्हां पहुचाइण मुंहिंजी ज़िमेदारी तव्हांजी अम्मा साइण जॾहिं मूंखे पंहिंजी चादर में दाणो खाराईंदी हुई न मूंखे कॾहिं कॾहिं ईअं बोसो ॾेई चवंदी हुई ज़ुलजना तूं मुंहिंजे पुटु हुसैन सां ॾही मुहर्रम आख़िरी दम ताईं गॾु हूंदे मुंहिंजे हुसैन जी तोखे पार थो हुजे मौला मूंखे तुंहिंजे अमल जो उहे पार तूं यादि आहिनि मौला तोखे नाहे सुञातो त नाने जी बेहया उम्मत नाहे सुञातो मौला मुंहिंजी पुठी हाणी बि हाज़िर आहे चवनि था इहो मौला जो घोड़ो पंहिंजे मुंहं सां चक हणी करे मौला जे जिस्म मां तीर ऐं नेज़ा कढे हिन घोड़ो तवाफ़ करे थो त जिस्म मुंहिंजे में तीर लॻनि इमाम हुसैन जे जिस्म में तीर न लॻनि इहे जेके असां जुलूस में ज़ुलजना कढंदा आहियूं न इहे असां कंहिं आम घोड़े सां मोहबत न कंदा आहियूं इहे इमाम हुसैन जे उन घोड़े जी छवि बनाईंदा आहियूं जंहिं घोड़े इमाम हुसैन सां वफ़ा कई आहे पाण हज़ारे तीर बर्दाश्त कई पर ज़हरा जे लाल जे जिस्म ते तीर वञणु नथो ॾिए ऐं इन माहौल में जॾहिं खेमे जे दरवाज़े ते आयो आहे त सभु बीबियूं खेमनि जे दर ते बीठियूं खेमनि जे दर ते ज़ुलजना जे न पुठी ते सिर्फ़ु पग आहे ख़ाली बीबियुनि पग ॾिठी घोड़े जे गर्दन में चिंबड़ी वियो हिकु 4 सालनि जी शहज़ादी आहे जेका घोड़े जे सुंभनि में चिंबड़ी पई आहे मुख़्तलिफ़ बीबियुनि कया भेण गैरतमंद वेठा आहियो शहज़ादी सकीना घोड़े खां पुछियो मुंहिंजो बाबो हुयो 3 ॾींहंनि जो प्यासो कि मुंहिंजो बाबो क़त्ल थी वियो आहे त हिकु ॻाल्हि ॿुधाए मुंहिंजे बाबे खे उम्मत पाणी प्यारे ज़बह कयो आहे या प्यासो घोड़ो पंहिंजी ज़बान में चए थो बीबी तव्हांजे बाबे खे उम्मत प्यासो कुही छॾियो आहे बसि सभई बीबियूं मोहम्मदीन ॾे करे चवनि थियूं या मोहम्मदा वाह मोहम्मदा नाना रसूल अल्लाह तव्हांजी शरीयत जो हुकुम आहे प्यासो जानवर बि ज़बह न कबो आहे नाना ऐं साखी कौसर जे लाल खे 3 ॾींहंनि जो प्यासो उम्मत कुही छॾियो سيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون تقبل منا إنك أنت السميع